पंहिंजी ज़िंदगी जा घर जी कंहिं बि मजबूरी उन्हनि जे आॾो न हुई, कंहिं ॿार जी बीमारी जो बहानो उन्हनि जे आॾो न हो, ऐं का मुश्किल, को ख़ौफ़, को डपु, को गुमान ऐं वहमान उन्हनि जे ज़हननि में न हो। उन जे ज़हननि में हिकिड़ो ई सवाल हो जेको तरक़ी पसंद पार्टी उन्हनि खे नारो ॾिनो त कराची सिंध आहे ऐं सिंध असांजी माउ आहे। इन्हनि ॿिनि लफ़्ज़नि ते मुश्तमिल नारे लाइ जेके बि दोस्त पंहिंजो कमकार फिटो करे सिंध जी क़ौमी वहदत जे बचाइण लाइ काफ़िले में शरीक थियणु चाहियो था, हलो। हूं त हज़ारे दोस्त साथी उन काफ़िले में हुया, पर जेके कराची जा दोस्त 10 ॾींहं मुसलसिल इन काफ़िले में पंहिंजूं ज़िम्मेवारियूं ॾींदा रहिया, उन्हनि साथियुनि खे ममता एवॉर्ड ॾियण जे लाइ हिते गॾु कयो वियो। ऐं ॿिया उहे माण्हू जेके गुमनाम इन अमन मार्च खे कामयाब करण में पंहिंजो किरदारु अदा कंदा रहिया। 5-6 ही दोस्त जेके स्टेज ते वेठा आहिनि, बाज़ाब्ता तरक़ी पसंद पार्टी या कारकुन आहिनि, ऐं ॿिया जेके दोस्त कुझु वक़्त अॻु स्टेज ते वेठल हुआ, इजाज़त वठी पंहिंजे साथियुनि सां हेठि वञी वेठा आहिनि, उहे समूरा उहे गुमनाम किरदार हुआ जिन पर्दे जे पोयां हिन 10 ॾींहनि जी अमन मार्च खे कामयाब करण लाइ हड़ा वड़ा पंहिंजो पोरियो ॾिनो, पघर ॾिनो, ख़िदमतूं ॾिनियूं ऐं पंहिंजो पैसो उहो ॾिनो। असां काफ़िले में कंहिं ॾींहुं 200 माण्हू हलियासीं पे, कंहिं ॾींहुं 500 हलियासीं पे, कंहिं ॾींहुं 800 हलियासीं पे, पर उन्हनि माण्हुनि खे मानी केरु खाराइण वारो हो ऐं सुम्हारण लाइ हंध बिस्तरा कंहिं पे इंतज़ाम कया, उहे समूरा उहे गुमनाम दोस्त साथी जिन पंहिंजे नाले जी निमाइश ऐं सनाख्वानी जे बजाए अमली तरह हिन अमन मार्च खे कामयाब करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। असांजे मथां ई इख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे त असां उन्हनि समूरे मौसम साथियुनि खे तारीख़ में जदोजहद जो हिसो बनायूं। जदोजहदुनि में तमामु वॾो अहम किरदारु जंहिंखे चइबो आहे न अनसंग हीरोज़, जिन जे लाइ के गीत न ॻाया वेंदा आहिनि, जिन जा वॾा पोस्टर निमाया करे दीवारुनि ते न चोटाया वेंदा आहिनि, पर उन्हनि जो हिकिड़ो इनकलाब ऐं जदोजहद में उन जी कामयाबी में हिकिड़ो कलीदी ऐं कैटलिस्ट किरदारु हूंदो आहे, जंहिंजे करे इनकलाबी जदोजहदूं विखूं खणंदे मुतहरिक रहंदे पंहिंजे मंज़िल ॾांहुं रवां दवा हूंदियूं आहिनि या कामयाबी ते पुॼी वेंदियूं आहिनि। ही नई रवायत आहे। तरक़ी पसंद पार्टी सिंध जे अंदर पंहिंजे पहिरें ॾींहं खां वठी डॉक्टर कादिर मक्सी त जंहिं ॾींहं खां ग़लती कई जीअं सिंध जे सियासत में दाख़िल थियो, उन ॾींहं खां वठी मीडिया ट्रायल ते चढ़ियल आहे। पर तरक़ी पसंद पार्टी जंहिं ॾींहं खां अमली वजूद में आई आहे, उन ॾींहं खां वठी उहा बदतरीन मीडिया ट्रायल जो शिकार आहे। ऐं इन जे बावजूद त तरक़ी पसंद पार्टी रवायत पसंद पार्टी कान्हे, रुजत पसंद पार्टी कोन्हे, क़दामत पसंदी जी पैरोकार पार्टी कोन्हे। तरक़ी पसंद पार्टी पंहिंजे समूरे सियासी सफ़र ऐं ज़िंदगी में नवनि तरीक़नि सां ऐं नवनि रुझाननि खे सियासत में मुतारिफ़ करणु ऐं सियासत में किरदार ऐं क़दर खे
अहमियत ॾेई करे पंहिंजी हिकिड़ी तारीख़ ठाही आहे ऐं तरक़ी पसंद पार्टी सिंध जे ग़रीबनि मिसकीननि महरूम बेवस इंसाननि खे अंदर में ख़ुददारी पैदा कई आहे। असांजो ग़रीब दोस्त साथी बि कंहिं जागीरदार पंहिंजे माउ ऐं पीउ जे पेरनि ते हथ रखी सघंदो, पर कंहिं जागीरदार मीर ऐं मुला जे पेरनि ते उन जे पेरनि ते हथ रखी उन जी ख़ुशनुदी ऐं ख़ुशामद न कंदो आहे। त उन ख़ुददारी सिंध जी सियासत में पैदा करण त जागीरदार वॾेराशाही ऐं ही जेके बि पुश्त ब पुश्त पंहिंजी क़दामतुनि जा पंहिंजी रवायतुनि जा अमीन जेके जागीरदार आहिनि उन्हनि जी ख़ुशामद ऐं चापलूसी उन्हनि जे घरनि जा ओताकुनि जा चकर काटे उन्हनि जी ख़ुशनुदी हासिल न करण वारी जेका जिस्तजू ऐं किरदार आहे, इन किरदार जे करे ज़रूरी आहे त तरक़ी पसंद पार्टी हर वक़्तु मीडिया ट्रायल जो शिकार रहनि। हीअ बि हिकिड़ी नई रवायत आहे त पंहिंजे कारकुननि जो उन्हनि जे महिनत ऐं कोरे जो तव्हां क़दुर कयो। 18 अक्टूबर ते बेनज़ीर भुट्टो शहीद जे काफ़िले में हिन कराची जे कारसा जे मैदान ते 200-250 माण्हुनि जा ज़िंदा जिस्म गोश्त जा टुकड़ा थी पंहिंजी सुञाणप विञाए वेठा। MRD जी मूवमेंट में सवे सिंध जा नौजवान पुट सीननि ते गोलियूं खाई ऐं फांसियूं अयाज़ समूह ऐं नासिर बलोच जहिड़ा सवे पुट फांसियूं खाई जनरल ज़ियाउद्दीन जालियत जूं गोलियूं बर्दाश्त करे शहीद थी विया। कंहिंजो बि तारीख़ में तव्हांखे ज़िक्र न मिलंदो, उन जी पोवारी जो ज़िक्र न मिलंदो। MRD जा शहीद विसरी विया। सॼी सिंध जी क़ौमी तहरीक जा लाज़वाल अणमुल किरदार शहीद नज़ीर अब्बासी खां वठी ट्रोली फाटक जे शहीदनि ताईं जिन पंहिंजूं ज़िंदगियूं पंहिंजूं जवानियूं पंहिंजा आदर्श उहे सभु पंहिंजे नज़रियाती मक़सदनि जे लाइ क़ुर्बान कया। उन्हनि जे पोयनि जो छा थियो, उन्हनि जी तारीख़ छा आहे, उन्हनि जे क़बर ते केरु गुल चाढ़ण वञे थो या नथो वञे, पर तरक़ी पसंद पार्टी पंहिंजी उन्हनि नई रवायतुनि सां पंहिंजे शहीद साथियुनि सां गॾोगॾु पंहिंजे जीअरनि गाज़ियुनि जो क़दुरु करे थी। इन जे करे अॼु ही नई रवायत आहे त असांजा दोस्त साथी जिन 10 ॾींहं पंहिंजी ज़िंदगी जा 10 ॾींहं पंहिंजी हिम्मतुनि ऐं जुरतुनि सां नई तारीख़ जेका रक़म खई सिंध जी क़ौमी वहदत ऐं सिंध जी क़ौमी इस्तकाम ऐं जाग्राफिकल इस्तकाम लाइ जेको किरदारु अदा कयो, उन्हनि कारकुननि खे उन्हनि जी ममता लाइ अॼु ही एवॉर्ड तक़रीब रखी वई आहे। उन्हनि कारकुननि जे लाइ ऐं उन्हनि गुमनाम सिपाहियुनि लाइ तव्हां 10 ॾींहं असांखे मानी खाराई, तव्हां असांजे बिस्तरनि जो इंतज़ाम कयो, त ही तरक़ी पसंद पार्टी ज़रूरी सम्झे थी त अॼु तरक़ी पसंद पार्टी उन्हनि सभिनी माण्हुनि जी मेज़बान बणिजे। अॼु असांजी सॼी मर्कज़ी लीडरशिप हेठि वेठी आहे। असांजा महिमान मोज़िज़ महिमान अॼु स्टेज ते वेठा आहिनि ऐं अॼु असीं तव्हांजा मेज़बान आहियूं, तव्हीं असांजा महिमान आहियो। जेके बि कारकुन दोस्त आहियो, असीं तव्हांजे ज़िलनि में अचूं था त तव्हां पंहिंजी दिलि कढी असांजी ख़िदमत लाइ पेश कंदा आहियो। अॼु इहे सभु मर्कज़ी उहिदेदार ऐं साथी अॼु पंहिंजे हथनि सां तव्हांखे आजाणूं ॾेई तव्हांखे मानी पेश कनि था, तव्हांजी ख़िदमतुनि खे साराइनि था। इहो तरक़ी पसंद पार्टी पंहिंजी सियासी जदोजहद अमल में नई रवायत जो बुनियाद विझी अॻिते वधी रही आहे। मां तव्हांखे साराहियां थो, तव्हांजी जदोजहद ऐं तव्हांजी क़ुर्बानीनि खे साराहियां थो। तव्हांखे यादि आहे त जॾहिं असां हीउ ऐलान कयो त
त असीं जॾहिं MQM जे तरफ़ां ॿ ॻाल्हियूं साम्हूं आयूं। मुंहिंजो हिकिड़े लम्हे लाइ बि इहो गुमान कोन्हे, भले पिंडी ऐं इस्लामाबाद वारा हुक्मरान उन्हनि वटि को आबे ज़मज़म जो पाणी हुजे ऐं 35 साल कराची जे शहर में दहशतगर्दी कंदे बैन अल-अक़वामी आका जी पघार ते पलजंदड़ ही समूरा MQM दहशतगर्द जिन बेगुनाह इंसाननि जो हज़ारा इंसाननि जो हिते क़त्लेआम कयो आहे शहरनि में, उन्हनि खे तव्हां आबे ज़मज़म सां वेंझारे ऐं MQM पाकिस्तान जो नालो ॾेई तव्हां वज़ारतुनि में विहारे छॾियो। पर असांजो हिकिड़े लम्हे लाइ बि इहो गुमान ऐं वहम ख़तमु न थियो आहे त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं अल्ताफ़ हुसैन में को ज़रे बराबर जो बि फ़र्क़ु आहे। ॿई हिकिड़े सिके जा पासा आहिनि, ॿई साॻे मक़सद लाइ कमु करे रहिया आहिनि। ॿिन्ही जो मक़सदु आहे सिंध खे टोड़े मुहाजिर देश ठाहिण ऐं पाकिस्तान खे टोड़े बैन अल-अक़वामी आका लाइ हिते नऊं हांगकांग ट्राइब रियासत ठाहिण ऐं उन ई कम ते हू लॻल आहिनि ऐं उन ई कम लाइ हू मुस्तक़िल कमु कनि पिया। सिंध खे पाकिस्तान खे जेको ख़ुदा ताला ही सामुंडी पट्टी ॾिनी आहे, जेका सॼी दुनिया सां पाकिस्तान के ॻंढण जो बुनियादी ज़रियो आहे, उन ज़मीन खे हू लैंडलॉक ज़मीन अफगानिस्तान वांगुरु लैंडलॉक करे सॼी बैन अल-अक़वामी अचवञ सां ऐं रसद सां ख़तमु करे टोड़े ख़तमु करण था चाहिनि। उन लाइ हू ॾींहुं राति कमु कंदा रहनि था। तव्हां भले अल्ताफ़ हुसैन नीम पागलनि वांगुरु नेट ते तकीरूं कंदो रहे, नवां नवां फ़लसफ़ा पेश कंदो रहे, पर हुननि खे जेको नस्ल परस्त हिंदुस्तान खां मुंतकिल थींदड़ हिते आबाद थींदड़ माण्हू आहे, जेको पंहिंजो पाण खे अॼु बि मुहाजिर जे नाले सां शनाख़त थो कराए। असां चऊं था तव्हीं सिंधी आहियो, तव्हीं मोहन जे दड़े जा वारस आहियो, तव्हीं असांजा भाइर आहियो, अचो त पाण गॾिजी हिन सियासी सफ़र के, हिन तारीख़ी सफ़र के जारी रखूं। वो चाहता नहीं, हम तो मुहाजिरीन हैं, हमने कौम बना ली, अब हमें वतन बनाएंगे। जेके माण्हू इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था, उहे न पाकिस्तान जा वफ़ादार आहिनि न वतन जा वफ़ादार आहिनि। हू केॾा बि रूप इख्तियार कनि। जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में अल्ताफ़ हुसैन बि मजबूरी खां सिंधी टोपी पाती हुई। सिंधी टोपी पाए ऐं लतीफ़ जा आॾा उबदा शेर पढ़ी सिंध जे समूरनि दानश्वरनि अदीबनि साफ़िन खे प्रेस क्लबनि ते घुराए सिंध जे वफ़ा जा वचन कंदो हो, पर सिर्फ़ STP हुई जेका उन्हनि जी मकारी में न आई। STP चयो त अल्ताफ़ हुसैन तो मथे में सिंधी टोपी पाती आहे, पर तहसुब ऐं नफ़रत जो मुहाजिरत जो पैजामो तुंहिंजे जंगुनि में पातल आहे, तो अञा उहो पैजामो लाइ फिटो न कयो आहे। पोइ तव्हां ॾिठो त अरबाब रहीम जे हुकूमत में जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौरान जेके कराची मां कानून साज़ी थी, उहा सभु तव्हांजे साम्हूं आहे। जिन क़ौम परस्तनि 90 सां इताद करे उन्हनि खे अल्ताफ़ हुसैन खे वॾो क़ौमी सरमाएदारनि जो नुमाइंदो ऐं क़ौमी आज़ादी जो ओञाण करे पेश कयो पिए। सिंध असेंबली बिल पास कयो त कराची यूनिवर्सिटी में बाजोड़ ऐं सवा जे माण्हू खे दाख़िला मिली सघे थी, पर बदीन ऐं छटे जे माण्हू खे दाख़िला न मिलंदी, कंदकोट ऐं कश्मीर वारे खे दाख़िला न मिलंदी। मल्टीनेशनल कंपनी कराची में जेका कमु करे थी, तेल कंपनी आहे, ऑटोमोबाइल कंपनी आहे, गैस कंपनी आहे, जेका भी मल्टीनेशनल कंपनी आहे, उहा जंहिंजो हेडक्वार्टर कराची में आहे, भले उहा तेल बदीन में कढंदी हुजे, टंडो मोहम्मद खान में कढंदी हुजे, सेवण या चूंको में कढंदी हुजे, उन मल्टीनेशनल कंपनी में नौकरी सिर्फ़ कराची जे डोमिसाइल वारे माण्हू खे मिलंदी। कराची जे डोमिसाइल वारे माण्हू खे मिलंदी, ॿहिराड़ी जे कैंप डोमिसाइल वारे खे न मिलंदी। उन ई ज़माने में तव्हांजी ज़मीनुनि जी बंदरबांट थी। डिफेंस के 11,000 एकड़ जमीन
GHA सोसाइटी खे, तेसर टाउन खे 25,000 ज़मीन, स्पोर्ट्स सिटी 6,000 एकड़ ज़मीन, एजुकेशन सिटी, छो जो ये सब जे सब इहो गवर्नर रिश्वत बाद उन ज़माने जो हिकिड़ो किरदार हो ऐं उन जी अॻुवाणी में इहो सभु कुझु थी रहियो। सिंध जी ज़मीनुनि जी बंदरबान ऐं ज़रदारी पीपल्स पार्टी त अची पहिरियां टाउन वारनि खे 16,000 एकड़ ज़मीन ॾिनी, पर उन खां अॻे जेके ज़मीनुनि जी बंदरबान थी, ही स्पोर्ट्स सिटी, ही MTA, ही एजुकेशन सिटी, ही तेसर टाउन जी घटि में घटि 34-35,000 एकड़ ज़मीन जेका आहे कराची जी गिड़काए ऐं हिननि माफ़ियाउनि खे ॾिनी वई ऐं उन सॼी माफ़ियाउनि जी बेनिफिशियरी अल्ताफ़ हुसैन, इशरतुल इबाद, बाबर गौरी ऐं इहे जेके बि हुआ, इहो वसीम अख्तर, इहो मुस्तफ़ा कमाल, इहे उन ज़माने जा जेके करता धरता किरदार हुआ, उहे सभु जो सभु उन जा बेनिफिशियरी हुआ ऐं अरबन डॉलरनि जे हिसाब सां सिंध जो नाणो उहो जेको सो ओॾे मुंतकिल थियो ऐं इहो इन जे करे मुंतकिल थियो त जीअं सिंध जी तक़सीम लाइ ऐं मुआजिर देश ठाहिण लाइ हू ॾींहुं राति कमु कंदा रहनि। मां ऑपरेशन इख़्तियारी खां इहो पुछणु चाहियां थो त तव्हां MKM जे ख़िलाफ़ ऑपरेशन कयो, तव्हां केतिरा हथियार बरामद कया आहिनि? मुंहिंजो मोहतात अंदाज़ो आहे त कराची में घटि 2 लख ऑटोमेटिक हथियार मौजूद आहिनि। नेटो जा हथियार काॾे विया, कंटेनर काॾे विया ऐं 40 साल मुशरफ जे दौर में घटि 35 खां 40,000 ऑटोमेटिक हथियारनि जा लाइसेंस MKM जे माण्हुनि खे मुहैया कया विया, जंहिंमें G3, कलाशनकोफूं ऐं ॿिया SMGs, ऑटोमेटिक राइफलूं, पिस्टल, उहे सभु जो सभु हिननि खे ॾिना विया हुआ। त उहे सभु काथे आहिनि, कहिड़े तहखाननि में आहिनि? ऑपरेशन अथॉरिटीज़ त वधि में वधि जेकॾहिं मां 10 सालनि जो काथो ॻणियां त वधि में वधि 2,000-4,000 हथियारनि खां वधीक बरामद न थिया आहिनि। इहे हथियार कराची में छाजे करे अञा मौजूद आहिनि? छा असां सम्झूं त सिर्फ़ क़िबले दुरुस्त करण लाइ उन्हनि खे नक में नथेली विझी वई आहे, बाक़ी अञा हुननि जो जेको मुल्की ऐं आलमी कमु अञा सौंपियल आहे उन ते अञा ताईं उन्हनि जी ड्यूटी लॻल आहे। असां ही अमन मार्च जो ऐलान कराची में 2 सबबनि जे करे कयो। हिकिड़ो त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी पंहिंजे ऐलाननि में ऐं पंहिंजे बयान में चवंदो रहियो आहे त मतरूका सिंध माना उहा सिंध जेका हिंदू ख़ाली कई हुई, हाणे उहा जेका मतरूका सिंध आहे उहा त आहे हिननि साहबनि जी। को बि पुछे न, उहा चुपचाप करे हिननि खे ॾेई छॾियो। मां रुगो हिकिड़ो सवाल उथारियो त मतरूका सिंध ते मालकी ऐं हाकिमियत जो हक़ सिर्फ़ उन माण्हू खे आहे जेको 1947 में घोड़नि ते चढ़ी, टैंकुनि ते चढ़ी, फ़ौजूं वठी ऐं अची वॾी जंग करे ऐं हिंदुनि खे हितां मजबूर करे लॾायो। उहो माण्हू दावा करे त असां गोली ऐं बंदूक जे ज़रिए हिंदू खे लॾायो हो, हाणे उन ज़मीन जा मालिक असीं आहियूं। बदबख्तो, तव्हां त जॾहिं हिंदुस्तान खां अची रहिया हो त न तव्हां खे पेरनि में चपल हुई, न तव्हां खे जिस्म ते कपिड़ो सऊं हो ऐं ख़ुदा माफ़ी ॾे त तव्हां ख़राब तरीन हालतुनि में आहियो। असीं तव्हांजी उन बदहाली जो ज़िक्र नथा करणु घुरूं। उन्हनि हालतुनि में असां तव्हांजे लाइ पनाहगाह बणियासीं, असां तव्हांजे नियाणियुनि ते इज़त जो हथु रखियो, असां तव्हांजे बुखियनि पेटनि खे भरियो त कहिड़े खाते में, कहिड़े बुनियाद ते तव्हां मतरूका सिंध। हा, मां चाद हणां थो उन दौर जी जागीरदार क़यादत खे, जेके मुस्लिम लीडर हुआ, जेके बासर हुआ, जेके अच्छे कारे जा मालिक हुआ, हिते वॾा इस्म ॿुधाइण वारा लीडरशिप हुई। उन्हनि पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे तबक़ाती टकराव जे करे हिंदू क़ाबिलियत जो,
हिंदू शहरी सलाहियत जो ऐं हिंदू ज़हनियत जो मुक़ाबिलो न करे सघिया, जंहिंजे करे उन्हनि हिंदुनि में हिकिड़ो अणॼाण ख़ौफ़ पैदा कयो, पंहिंजे हिंदू भाइरनि जो तहफ़ुज़ न करे सघिया। इन जे करे उन्हनि जी लातालकी जागीरदारनि वॾेरनि ऐं मुस्लिम लीग जी क़यादत जेका सिंधी क़यादत हुई, उन्हनि जी मौक़े परस्ती लातालकी ऐं ख़ौफ़ जी फिज़ा में हिंदू सिंध छॾण ते मजबूर थियो। कंहिंजे बि तोब ऐं तलवार खां डिॼी हिंदू सिंध न छॾियो, जो तव्हां अॼु मतरूका सिंध करे ऐं सिंध जी पार्टनरशिप ते ज़ोर ॾियो था। ऐं ॿियो इहो त ही कानून जो वज़ीर फारूक नसीम, जंहिंजे लाइ इमरान ख़ान साहिब सर्टिफिकेट जारी कयो त ही इंतिहाई महज़ब तरीन माण्हू आहिनि मुंहिंजी काबीना जा, उन आईनी बुनियादनि ते मशहूर सिलसिला शुरू कयो। केतिरो सघो 149 लॻायो, डायरेक्ट इस्लामाबाद अचे, कराची जो कंट्रोल वठे। उहा नाकाम थी वई त वरी 249 खे अमेंड कयो त जीअं सिंध असेंबली जा इख्तियार ख़तम करे वफ़ा खे इख्तियार मुंतकिल कयो त इस्लामाबाद मां वेही इंतज़ामी सूबनि जो चार्ट अचे ऐं ही जेको मादरे वतन आहिनि, तारीख़ी मादरे वतन, उहे तक़सीम थी वञनि। जॾहिं असां सम्झो त मुल्क जो वज़ीर आज़म नीम पागल वज़ीर आज़म इमरान ख़ान उहो इन्हनि दहशतगर्दनि खां हेॾो मुतासिर आहे, जेको चवे थो त हिन जहिड़ा महज़ब कोन्हनि, ऐं हू आईनी अटकलूं ॻोल्हे ऐं कराची खे धार करण लाइ, सिंध खे तक़सीम करण लाइ आईनी अटकलूं ॻोल्हनि पिया, त जेकॾहिं असां वक़्त सिर सिंधी अवाम में सुजाॻी पैदा न कई ऐं इस्लामाबाद जे हुक्मराननि जा जेके कन न खोलियासीं त किथे ईअं न थिए त बेवकूफ़ी ऐं सादगी में इहो बिल अमेंड थी वञे, असेंबली में पास थी वञे ऐं पोइ असांखे सिंधी माण्हुनि खे तारीख़ जी हिकिड़ी वॾी जंग विड़णी पइजी वञे। इन जे करे ज़रूरी आहे त वक़्त खां अॻे ख़बरदार क़ौम खे ख़बरदार करण जी ज़रूरत आहे ऐं दुश्मन खे ललकारण जी ज़रूरत आहे। जॾहिं मां इहो ऐलान कयो त तव्हांखे ख़बर आहे त फ़तवाउनि जा तीर शुरू थी विया, छो जो डॉक्टर कादिर मक्सी कंहिं 90 जो सलामी न आहे। डॉक्टर कादिर मक्सी सिंध में कंहिं कारपरस्त पार्टी जो सलामी न आहे, कंहिं जागीरदार इब्न जागीरदार जे दरवाज़े ते वेही ओता ते वेही राति जो पेक हणी मस्ती में झूमी जीएसनि जा नारा हणण वारनि मां न आहे। डॉक्टर कादिर मक्सी सिंध जे अंदरि ग़रीब पोरियत मज़दूरनि जे ॿारनि खे गॾु करे सिंध में समाजी मुआशरती इनकलाब ऐं तब्दीली आणणु चाहे थो, जंहिंसां ग़ुलामी जो ख़ात्मो अचे, ज़िलतुनि जो ख़ात्मो अचे, रुजत पसंदी जो ख़ात्मो अचे ऐं क़दामत पसंदी ऐं अक़ीदे परस्ती जो ख़ात्मो अचे। उन्हनि सभिनी मनफ़ी रुझाननि जे ख़ात्मे जे लाइ पहिरियों इंसान जो पंहिंजी ज़ात में बावकार हुजणु ऐं ख़ुददार हुजणु ज़रूरी आहे। तव्हां ख़ुददारी कयो, घाट ऊचो करे हलो, इन जो मक़सदु कोन्हे त तव्हां ॿिए खे धिका ॾेई गारियूं ॾियो, तव्हां कंहिंखे थोड़ा हणो, कंहिंजी तज़लील कयो। जॾहिं इंसान पंहिंजे अंदर में बावकार थींदो आहे त हू पाण सां गॾु हलंदड़नि जो बि ओतिरो ई वकार, ओतिरी इज़त ऐं अहमियत करणु ॼाणंदो आहे ऐं उन्हनि में उहो जज़्बो ऐं हौसलो पैदा करे सघंदो आहे। कादिर मक्सी एसटीपी तारीख़ में इहो कमु सर अंजाम ॾेई रही आहे। एसटीपी तारीख़ में इहो कमु सर अंजाम ॾेई रही आहे। असांखे कंहिं फ़तवा जी ज़रूरत कोन्हे। असां सिंध बचाइण लाइ हिकिड़ी ॻाल्हि कईसीं, फ़तवाऊं जारी थी वयूं। कादिर मक्सी इस्लामाबाद सां कादिर मक्सी जी नई पघार मुक़ररु थी वई आहे। हाणे वञे पियो कराची में सिंधी मुहाजिर झेड़ा कराइण। कादिर मक्सी सिंधी मुहाजिर झेड़ा करे पंजाबी ऐं सिंधी तज़ाद, जेको पंजाबी साम्राज्य ऐं सिंधी तज़ाद खे कमज़ोर करे ऐं नस्ली तज़ाद पैदा कराइण लाइ पियो वञे। ऐं अलाह जे छा क़िस्म जूं फ़तवाऊं जारी थियूं। मां चयो इन्हनि जो हिकिड़ो ई जवाबु आहे त जॾहिं डॉक्टर कादिर मक्सी पंहिंजे बाग़ैरत साथियुनि सां
कराची जे घटिन में दाख़िल थींदो ऐं इहो बि चयो वियो त किथे ईअं त कोन्हे कारकुननि खे माराए पंहिंजो पाण जो कद वधाइण शुरू थो कयो वञे। मूं चयो ही अमन मार्च आहे, कराची सिंध अमन मार्च। ऐं कराची सिंध अमन मार्च कंहिं उज़ैर बलोच जे अॾे खां शुरू न पई थिए जो असांखे ख़ौफ़ हुजे त के निकापोश अची गोलियूं हणी ऐं राइला ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जहिड़ियूं बहादुर न्याणियुनि खे रोड ते क़तल कंदा। ही मार्च सिंध जे ॻोठनि खां शुरू थिए थी, जंहिंजी शुरूआत गगर फाटक कराची ऐं ठटे जे बॉर्डर खां, गगर फाटक खां सिंधी टोपी पटके अजरक वारनि जी अमानतदारी खां शुरू थींदी ऐं पोइ जॾहिं इहे 10 ॾींहं मार्च जा पूरा करे ऐं जॾहिं हिकिड़ी गोली बि कान हलंदी, कंहिंखे थप्पड़ बि कान लॻंदी, कंहिंजो गाॾो बि ऊंधो कोन थींदो, इहो ई मुंहिंजो अमल उन्हनि सभिनी उफ़ा साज़नि लाइ हतमी जवाबु हूंदो ऐं पंहिंजे शर्म में बुरी मरंदा। पर मूंखे ख़बर आहे त शर्म बरम जी ते रवायत कोन्हे, न शर्म जी रवायत आहे न हक़ीक़त पसंदी जो को रस्तो आहे, छो जो हिकिड़ा माण्हू कम ई इन सां लॻियल आहिनि। छा बि थी पवे डॉक्टर कादिर मक्सी जी तहरीक, अॼु पाण वेठा आहियूं, आहे को मीडिया जो माण्हू, को सिंध टीवी, को मैरान टीवी, को आवाज़ टीवी, को बी टीवी, को जियो, को जंग, को फलानी आहे को? ये पंजा पाण में वेठा कचहरी करियूं। इहा आहे जी धरती वारो आहे। अदा तोखे मुबारक हुजे, शाबाश बुगिया साहब, भली करे जी करे। इन करे शायदि मुंहिंजे वात मां तुंहिंजो नालो कोन निकितो हो त वेब टीवी आहे न साईं, इहा अकबर गबोर जी वेब टीवी आहे। महिरबानी तुंहिंजी महिरबानी भाउ। त हाणे 10 सालनि खां वठी आउं उन नाकाबंदी खे फेस करियां पियो। 10 सालनि खां वठी 2008 खां वठी आउं अदा महिरबानी करे चुरपुर छॾे ॾियो, जेको जिथे विहण ॾियो। 10 सालनि खां वठी आउं इन प्रिंट मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जी नाकाबंदी खे फेस करियां पियो। जेको माण्हू कराची में रहे थो, जॾहिं टीवी ते ख़बर कोन्हे उहो सम्झनि था कादिर मक्सी सियासत ख़तम थी वई। जेको माण्हू सखर जेकाबाद में वेठो आहे, ॿिए ॾींहुं कावश अख़बार में मुंहिंजी ख़बर नथो पढ़े, सम्झनि था त तरक़ी पसंद पार्टी ख़तम थी वई। कंहिं चयो कादिर मक्सी अमेरिका लॾे वियो, सिंध खपाए, कंहिं चयो शहीदनि जो रत खपाए, काॾे हलियो वियो, छा जी सिंध, छा जो इनकलाब, छा जो इज़त आजपो ख़ुशहाली। पर डॉक्टर कादिर मक्सी सिंध जे अवाम जे गैरतमंद माण्हुनि जे दिलनि में आहे, ॻोठनि में आहे, बहिराड़ी में आहे, जंग में आहे। भले कंहिं टीवी स्क्रीन ते न हुजे, भले कंहिं अख़बार जी सुर्खी में न हुजे, पर डॉक्टर कादिर मक्सी एसटीपी सिंध जी बहिराड़ी में अॼु बि जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी खां, जेकॾहिं उन खां पोइ ॿियो नंबर सिंध जी वॾे में वॾी पार्टी आहे त उहा तरक़ी पसंद पार्टी आहे, जंहिंजे सॾ ते हज़ारा लखा माण्हुनि जूं दिलियूं धड़कनि थियूं, हज़ारा लखा माण्हुनि जूं दिलियूं धड़कनि थियूं। ऐं असां पंहिंजो पाण खे तसवर करे वरितो आहे, असां पंहिंजो पाण खे तसवर करे वरितो त असां लैनिन जे वक़्त में जदोजहद करियूं पिया। असां हिन जदीद कंप्यूटर एज में न पिया जदोजहद करियूं। असां माउज़ीतनि जे होचिमन जे ज़माने में, जॾहिं मीडिया हो साम्राज्य जे कब्ज़े में हो, जेके हक़ीक़ी इनकलाबी क़ुवतूं झंगनि में, जबलनि में, बहिराड़ियुनि में ऐं घटियुनि ऐं शहरनि जे घटियुनि में, पहाड़नि में, मॉलनि में जदोजहदूं कंदियूं हुयूं ऐं माण्हू सां माण्हू ताईं तहरीकुनि खे गॾे उन्हनि समाज में तब्दीली पैदा कई। इंशाअल्लाह यकीन रखो त पाण समूरा गैरतमंद पुट गॾिजी करे, पाण समूरा सिंध जा गैरतमंद पुट गॾिजी करे, जिन जो यकीन आहे, जिन जो ईमान आहे त सिंध असांजी मां आहे। तव्हांजो ईमान आहे या न आहे? ईमान जंहिंजो ईमान आहे त सिंध असांजी मां आहे, ऐं जिन जो ईमान आहे
त सिंध ते के जागीरदार भोतार के गदार वडेरे जे बजाए सिंध जे हारी मजदूर मोची राजे वाडे लोअर हजम जे पढ़ियल गढ़ियल गैरतमंद पुट जो हुक्मरानी करण जो हक है। तव्हां जो ईमान आहे या ना आहे? ईमान आहे। हर पढ़ियल गढ़ियल बाशऊर समझ वारे माण्हू जो इहो हक आहे त जागीरदार पंहिंजो सियासी सॼो जो सॼो किरदार उहो विञाए चुका, वेसा विञाए चुका। हा, डंडे जे ज़ोर ते, एस्टेब्लिशमेंट जी ताक़त सां, पैसे जे ज़ोर ते, क़बाइली ताक़त ते तव्हां इलेक्शनूं ज़रूरु खटियो था, तव्हां क़ौम जा चूंडियल नुमाइंदा बणिजी वञो था। इन खां असां इनकारी न आहियूं, पर हिकु ॾींहुं इहो ख़ौफ़ जेको अॼु चंद हज़ार माण्हुनि जे ज़हननि मां निकितो आहे, सुभाणे लखनि माण्हुनि जे ज़हननि मां निकितो, पर परीहं करोड़ माण्हू जॾहिं तव्हांजे हिन ख़ौफ़ ॾमर ॾाढ खां आज़ादु थींदा, तॾहिं हिन वोट जी इलेक्शन में बि इनशाअल्लाह तव्हां ज़मीन दोस्त थींदो ऐं सिंध में गैरतुनि जो इनकलाब ईंदो, इज़त आज पे ख़ुशहाली जो इनकलाब ईंदो। त जॾहिं आऊं निकितसि पे, असां निकितासीं पे, उन तूफ़ान में निकितासीं ऐं मां अॻुवाण जी हैसियत में मुंहिंजी ज़िमेवारी हुई त जिन भेनरुनि ऐं माइरुनि मूंखे ॿाण में इमाम ज़ामिन ॿधा हैदराबाद मां, जिन पंहिंजा पुट नौजवान पुट 18-20 सालनि जा नौजवान बि हुआ, 50-60 सालनि जा बुज़ुर्ग हुआ, ॿार ऐं औरतूं आयूं, असां मोटाए छॾिया हैदराबाद मां। असां चयो अञा नियाणियुनि खे अॻे माज़ ते वेहण जी ज़रूरत कोन्हे, असां उन्हनि खे मोटायो। त मुंहिंजी ज़िमेवारी हुई त मां पंहिंजी माइरुनि भेनरुनि जूं उमेदूं आसूं ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल खणी, उन्हनि जा बचड़ा खणी वञा पियो ऐं ख़ुदा खां मूं सुवाल कयो, या अल्लाह मूंखे हिन इम्तिहान में कामयाबु कजांइ। किथे अदा ताड़ियुनि खे छॾियो, गैर ज़रूरी ताड़ियूं मूंखे न वॼंदियूं आहिनि। ध्यानु सां ॿुधो ॻाल्हियूं त आउं चवणु छा थो चाहियां। मूंखे इन इम्तिहान में साबित कदम रखजांइ। किथे ईअं न थिए का छिड़वागी थिए ऐं मूंखे क़ौम जे ॾाढो शर्मिंदा थियणो पवे ऐं ही जेका प्रोपेगेंडाबाज़ ब्रिगेड जेका वेठी आहे, किथे उन्हनि खे हो जमालो ते झूमर हणणी न पवे त ॾिठो कादिर मुक्ती छा थियो। असांजे इन सॼे मरहले में ही हज़ारा बिरादरी जा माण्हू वेठा आहिनि, राज मोहम्मद ऐं उन्हनि सां गॾु। असांजे इन काफ़िले खे रुगो सिंध जे माण्हुनि, सिंधी ॻाल्हाइण वारनि इस्तक़बाल कोन कयो, पश्तो ॻाल्हाइण वारनि असांजो इस्तक़बाल कयो। उर्दू ॻाल्हाइण वारो ई हसन मक्सी वेठो आहे हिते, जंहिंखे अवॉर्ड मिलियो आहे वेठो आहे। जॾहिं आउं ज़िले ओल में वियोसि, 50 खां 60 औरतूं ऐं 100-150 उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हू जेके 80 सालनि खां वठी 17-18 सालनि जा नौजवान हुआ, उन्हनि नियाणियुनि जे अखियुनि में ॻोड़ा हुआ ऐं उन्हनि न रुगो असांजे काफ़िले खे आजा कयो, असांजे काफ़िले में शरीक रहियो। बलोच हुआ, बलोची ॻाल्हाईंदड़ बलोच, हूअं त सभु ॻाल्हाईंदड़ बलोच लियारी जे अंदरि, मलीर जे अंदरि, जिथे जिथे बलोच आबादियूं हुयूं, असांजा मेज़बान हुआ जिन महिमाननि लाइ हंध बिस्तरनि जो इंतज़ाम कयो। त इहा असांजी तहरीक बिला तफ़रीक रंग नस्ल ऐं मज़हब जे, न शिया न सुन्नी न हिंदू, हिन असांजे सॼे काफ़िले खे हो ॾियारी जो फंक्शन हो। दीवान हिंदू घटि में घटि 5000 माण्हू, उन्हनि जूं औरतूं ऐं मर्द वेठा हुते, जेका मूं स्पीच कई उहा वायरल बि थी। त हू ॾियारी जे फंक्शन में असांजे काफ़िले खे ज़ोरी वठी विया त साईं हलो तव्हां असांजी कम्यूनिटी सां मुखातिब थियो ऐं मिलो। त इन तरीक़े सां अहसासु हुआ। ऐं हिकु ॾींहुं असांखे ही जॾहिं असां लियाकत आबाद, नाज़िम आबाद ऐं न्यू कराची जो रस्तो वठी
असां बलोच ॻोठ वञूं पिया मंगे पीर वारे पासे असांजो सिज लही वियो ऊंधे थी वई ही शाबाश मुजाहिदी ज़ाहिद विस्तरो वेठो आहे दोस्तो नाराज़ न थिजो त मां कंहिं दोस्त जो नालो थो खणा पांधीअड़ जो ज़ाहिद विस्तरो इन लियाकत आबाद अज़ीज़ आबाद नाज़िम आबाद ऐं फेडरल बी एरिया में जंहिं जोश सां कराची सिंध आहे जा जंहिं जोश सां नारा हया ख़ुदा जी कसम मां ईमान सां चवां थो त मुंहिंजी दिलि में विसविसा ख़ौफ़ ऐं लर्ज़िश हुई त किथे को वाक़ियो न थिए पर मूंखे हिन दोस्त खे फ़ख्रु थियो पिए पंहिंजे सभिनी दोस्तनि खे फ़ख्रु थियो पिए त केॾी बेडपाई बहादुरी सां कराची सिंध जा नारा हणी ऐं लियाकत आबाद ऐं अज़ीज़ आबाद जी घटियुनि में बहादुरी हिमत जा नवां कारनामा सर अंजाम ॾिना ॾेई रहिया आहिनि मूंखे उन ॾींहुं हिननि दोस्तनि खे फ़ख्रु महसूसु त मुंहिंजा दोस्तो साथियो ही हिकिड़ो संजीदा सियासी अमल हो असां मूं ते केॾा बि इल्ज़ाम ॾियो मूंखे इल्ज़ामनि जी परवाह न आहे असीं त गुनाहगार आहियूं नबीन ते बि इल्ज़ाम ईंदा नेल्सन मंडेला ते कोन आया यासर अरफात ते न आया होचीमन ते न आया गांधी ते न आया दुनिया जो लेनिन ते न आया दुनिया जो कहिड़ो इनकलाबी आहे माउज़ी तंग ग़रीब खे त संदसि पार्टी मां मोतिल करे कढी छॾियो पार्टी वारनि कढी छॾियो दुनिया जा सभु इनकलाबी जेके हूंदा आहिनि उन्हनि ते इल्ज़ाम ईंदा आहिनि इल्ज़ाम ऐं सारा इहे गॾु हलंदा आहिनि हिकिड़ा माण्हू तव्हां सां मोहबतूं कंदा आहिनि तव्हांजी जानू निशावर कंदा आहिनि ॿिया तव्हां ते संगबारी कंदा आहिनि इल्ज़ाम हलंदा आहिनि त तव्हां एजेंट आहियो तव्हीं गद्दार आहियो तव्हीं क़ौम खे गुमराह पिया कयो तव्हीं मारायो पिया कहिड़ो फ़र्क़ु पियो पवे त इन खां घबराइण जी ज़रूरत न हूंदी आहे त ही जेके बि तव्हां इल्ज़ाम हणंदा रहो पर तरक़ी पसंद पार्टी पंहिंजे सियासी अमल में इंतहाई संजीदा ऐं ज़िम्मेवार सियासी पार्टी असां ही त हिकिड़ो अमल हो पॉलिटिकल अमल हो वियासीं पंधु कयोसीं 96 जो ज़मानो 96 जो जॾहिं एमक्यूएम जो उरूज हो कराची में अब्दुल्ला शाह वज़ीर आला उनजो भाउ क़तल थी वियो उनजे जवाब में अल्ताफ हुसैन जो भाउ क़तल थियो कराची में रोज़ 10, 15, 20 ॿोरी बंद लाश पुछिया वेंदा रोडनि ते सिंधियुनि खे अगवा करे कोई टुकड़ा करे ॿोरी बंद लाश पुछिया वेंदा ख़ौफ़ जो समा हो उन वक़्त असां कराची में अमन मार्च कयो पूरो हफ़्तो जॾहिं आउं कराची प्रेस क्लब में पहुतसि त ईअं साफ़ी बूं करे माथे चढ़ी विया अब्दुल्ला शाह के कहने पे आयो पीपल्स पार्टी के कहने पे आयो ये है वो है फलाना अल्लाह जे छा पर उन्हनि ॾींहंनि में बि असांजो ज़ोर इहो हो त उर्दू ॻाल्हाईंदड़ जेका बि आबादी आहे उहा एमक्यूएम जे ख़ौफ़ खां निकिरे ऐं ही जेको आहे ॿोरी बंद लाश उछलण जो सिलसिलो इहो कराची में बंदि थिए बाबा भिट वियासीं हॉक्सबे वियासीं मनोड़े वियासीं कोरंगी वियासीं कोरंगी उन वक़्त में ईअं हलंदो हो जो एमक्यूएम अज़ीज़ आबाद वारा हक़ीक़ी जे डप खां कोरंगी न वञी सघंदा असां वञी हुते जीएसएन जा नारा हयासीं ऐं ही गुलशन इक़बाल ऐं फेडरल बी एरिया में न वञी सघंदा असां वञी हुते सिंधी नारा हयासीं अल्लाह ताला असांखे उन में बि कामयाब कयो असांजी उन अमन मार्च खां पोइ कराची जे अंदरि ॿोरी बंद लाश अचण बंदि थिया कराची में अमन जी फिज़ा जो आगाज़ थियो त ॾुखी तरीन हालतुनि में साबित कदमी सां बि पंहिंजे क़ौमी अज़ीम तरीन मक़सदनि लाइ कमु कंदड़ इहे आम माण्हू पघारदार न करे सघंदा आहिनि मां तो कंहिंखे ॾियां 5,000 थो ॾियां भला मूंखे 2 किले ते टमाटो हणण ॾे मां जूडो कराटे जो माहिर आहियां चवां थो तोखे लख ॾियां थो हिकिड़ो मुंहिंजो पंच बर्दाश्त करे वञ जीअरो रही में त लख तोखे आयो पैसनि ते गैरतुनि जा कम न थी सघंदा ज़लालतुनि जा कम थी सघंदा
पंहिंजा ज़मीर विकिणी सघिबा आहिनि, पंहिंजी ज़ात जागीरदारी विकिणी सघिबी आहे। बाक़ी गैरतुनि जा कम अंदर जे एहसासनि, ज़िमेवारियुनि ऐं तारीख़ी घुर्ज जो अंदाज़ो रखंदड़, तारीख़ी घुर्ज खे सम्झंदड़ सियासी अॻुवाणी करे सघंदा आहिनि। ही त अमन मार्च हिकिड़ो पीसफुल हो। असां त जॾहिं जंग जो मैदान हो 88-90 में जंग जो मैदान, हे मुंहिंजा क्लास फेलो वेठा आहिनि, हे मुनीर मेमण वेठो आहे, हे लुत्फ उकेली वेठो आहे, हे मूंसां गॾु ॿारपण में असां गॾु गुज़ारिया आहियूं। पुछियो दफ़ा मुंहिंजो गोबो ॾाढो सियासत में हो, मां कॾहिं के मुनीर अञा असां में सियासी हो, हे मुनीर जेको असांजो सियासी उस्ताद सियासी हो, पर असीं त रुगो रांदि जे बिले हुआसीं। ऐं मुंहिंजा घणा दोस्त हुआ ई मुहाजिर पंजाबी, सिंधी मुंहिंजा दोस्त रुगो इहे क्लास फेलो हुआ, बाक़ी सभु मुंहिंजा जेके दोस्त उहे हुआ जिन सां क्रिकेट खेॾंदो, जिन सां जूडो कराटे खेॾंदो, मौज मस्ती में ज़िंदगी गुज़ारींदो, मुंहिंजा उहे हुआ। त उन वक़्त में असां ज़िंदगी कीअं गुज़ारी? हा, असीं पोरियतनि जा पुट आहियूं, मूं कॾहिं बि इन खां इनकार न कयो। हा, मुंहिंजो पीउ पोरियत आहे, मुंहिंजी माउ हरियाणी आहे, पर मां कॾहिं कंहिंखां पिनी ईअं मानी कोन खाधी आहे। असांजे माइटनि मज़दूर हूंदे असीं पंहिंजे माइटनि जा आइडियल ॿार हुआसीं। असांखे शहज़ादनि वांगुरु पालियो आहे, शहज़ादनि वांगुरु पालियो आहे, ऐं असांजी पूरी किरदार साज़ी कई आहे, किरदार साज़ी कई आहे। जो असां जॾहिं जंग जे मैदान में बि कंहिं उद्योग, असां पंहिंजी न्याणी जा उघाड़ा लाश ॾिठा हैदराबाद में, जेके जाम छोले हैदराबाद में रहंदड़ माण्हू आहे, न्याणी जा उघाड़ा लाश, छातियूं कटे लाश असां ॾिठा हैदराबाद जे घटियुनि में। पर जॾहिं असां मज़ामत लाइ पंहिंजे दफ़ा लाइ वियासीं त असां कंहिं बि उर्दू ॻाल्हाईंदड़ मुहाजिर औरत जे मथे तां रोब कोन लाथो, कंहिं न्याणी खे ॿाह खां झले बेइज़त बि कोन कयो। असां सिर्फ़ु पंहिंजे मक़सदनि सां, पंहिंजे दफ़ा सां मक़सद रखी पंहिंजे पाड़नि, गलियुनि, घरनि, पाड़नि, न्याणियुनि जी इज़त, उन जी हिफ़ाज़त जो कमु सरअंजाम ॾिनो। जॾहिं उन जंग में असां पंहिंजो होश ख़ता करे का बदइख़लाक़ी कोन कई त आम ॾींहंनि में कीअं थी थी सघे? मुंहिंजा भाउ, तव्हां सॼी उमिरि जा समूरा इल्ज़ाम असां ते मड़े छॾियो। असांखे परवाह न आहे, छो जो असीं सम्झूं था त सच, सुकरात जहिड़ो फिलासफर सच जो साथ ॾियण लाइ ज़हर जो प्यालो पी सघे थो। डॉक्टर कादिर मक्सी भला 5 जेके इल्ज़ाम खणी वञे, बड़ी ख़ैर आहे। मूंखे ख़ुशी थी, रहमतुल्लाह मानियोटी इहो हिकिड़ो मिड़ी मुजाहिद थींदो आहे। खलील चांडियो कॾहिं कॾहिं हिमत कंदो आहे, साईं नूर अहमद सिंधी ऐं नाज़ वारा इहे बि हिमत कंदा आहिनि कॾहिं कॾहिं। त नूर खलील मानियोटी साहब लिखियो त ही जेके बि लिखनि था कादिर मक्सी खे गालियूं या ॿियो कुझु, उन्हनि खे इहा पक त कादिर मक्सी जी गोली जेका आहे सिंधी मां जी, उहो कुख ख़ाली कोन कंदी। छो जो 86 में शहीद कमाल जे कातिल जे कादिर मक्सी बख़्श करे छॾियो, त हिननि कंजरनि खे गोली हणी कादिर मक्सी छा कंदो? त यानी के जे मंगाणी जॾहिं पाण कराची अमन मार्च पिया करियूं, चई त मां छा कादिर मक्सी लाइ राइट अप रखियो, ऐं आऊं फोन ॿुधी चरी थी वई आहियां। एतिरा मूंखे फोन आया जो चवनि था अदी तूं बि ईअं, अदी तो बि इहो लिखी छॾियो, अदी तूं कादिर मक्सी जी हामी थी थी। माना को माण्हू कादिर मक्सी लाइ रुगो 2 लफ़्ज़ लिखे, को कॉम्प्लीमेंट लिखे, को उनजी पार्टी जे लाइ को 2 लफ़्ज़ हिमायत मां लिखे, त 50-100 ख़ुदाई ख़िदमतगार पर्दे जे पोयां फोन करे उन्हनि खे डीमोरलाइज़ करण जी कोशिश कंदा आहिनि त तव्हां कादिर मक्सी जे लाइ लिखी तमामु वॾो तारीख़ में ॾोह करे छॾियो आहे। बता लिखो कादिर मक्सी जे लाइ, कादिर मक्सी हेड़ो, कादिर मक्सी तेड़ो, कादिर मक्सी छा, कादिर मक्सी। त इन तरह सां इन समूरी नाकाबंदी खां पोइ बि तरक़ी पसंद पार्टी सभिनी खां अॻिपरी हुजे। इहो सिर्फ़ु इन जे करे थियो आहे त तरक़ी पसंद पार्टी जी क़यादत पागल न आहे, तरक़ी पसंद पार्टी जी क़यादत गद्दार न आहे, तरक़ी पसंद पार्टी जी क़यादत बुज़दिल
ये जुओ भाड़ी ना है तरक्की पसंद पार्टी क़यादत कंहिंजी एजेंट के कंहिं वटि विकाणल कोन्हे तरक्की पसंद पार्टी वटि सिर्फ़ ऐं सिर्फ़ वतन मुक़दम आहे जेके चऊं था न सिंध असांजी मां आहे असांजूं दोस्तूं दुश्मनियूं सिंध जे दायरे में आहिनि त सिंध जे करे मां आहे जेको सिंध जो दुश्मन आहे उहो पंहिंजो छा हूंदो ॾाढिया नथा ॿुधायो छो एॾो त सी कोन्हे जेको सिंध जो दुश्मन आहे उहो छा आहे पंहिंजो दुश्मन यार अफ़सोस हेतिरो आवाज़ घणनि जो अचे त हीअ रोड ते नज़र ईंदो दुश्मन ईअं सिंध जो दुश्मन पंहिंजो दुश्मन छा सिंध जो दुश्मन पंहिंजो दुश्मन ऐं सिंध जो दोस्त पंहिंजो दोस्त पंहिंजो दोस्त असांजो दोस्ती दुश्मनी जो तनाज़ुर सिंध आहे ऐं उन खां पोइ सिंध जो महिनत तबको आहे जंहिंजी हाकिमियत लाइ जंहिंजी हक़ीक़ी हाकिमियत लाइ हुक्मरानी लाइ पाण कमु करियूं था ऐं उन खां अलावा ॿियो कुझु कोन्हे त मुंहिंजा भाइरो दोस्तो पाण खे इन अज़म खे अॻिते वधाए पंहिंजी कामयाबी में अॻिते वधिणो आहे हाणे तव्हां अॼु नओं तमाशो ॾिठो आहे अल्ताफ़ हुसैन जो सिंध महादेश बाबा का नारन नमन तशबीन जा छा आहे अॼु माना मुहाजिरनि जी हिसेदारी सिंध मुहाजिर देश ऐं वरी 6 महीननि खां पोइ नओं नालो ॿुधंदासीं सिंध महापश्चिम देश कोण छा थींदो कंहिंमें तव्हां वतन तक़सीम कंदव पश्तूननि में कंदव पंजाबियुनि में कंदव पोइ बरोच चवंदा पोइ बंगाली चवंदा पोइ ही चवंदा पंहिंजी मादरे वतन सिंध खे तव्हां केतिरनि नस्ली लसानी टोलनि ऐं फ़िरक़नि में विराईंदव इन करे मुंहिंजा भाउ मुंहिंजे अबे ॾाॾे जो वतन सिंध हो मुंहिंजो बि वतन सिंध आहे मां पंहिंजी ईंदड़ नस्लनि खे महफ़ूज़ सिंध मुंतकिल करणु चाहियां तव्हां इन सां सहमत आहियो या न आहियो कहिड़ा हथ थोरनि माण्हुनि जो खयल आहे कहिड़ा दीवा त सिंध असांजी मां आहे ऐं पंहिंजे ईंदड़ नस्लनि में ऐं इन में असांजो को बि शर्म न आहे असांखे को बि शर्म न आहे त असीं चऊं था असीं पाकिस्तान खे हिकिड़ो जमहूरी मुल्क ठाहियूं असीं पाकिस्तान खे हिकिड़ो जमहूरी मुल्क ठाहियूं पाकिस्तान में जेके भी 70 सालन में सियासी तजर्बा कया विया मुकम्मल तौर पे नाकाम है मैं बताना चाहता हूँ इस्लामाबाद वालों को हुक्मरानों को कि आप पाकिस्तान को तजर्बेगाह मत बनाए सियासी तजर्बेगाह नहीं बनाए आपने बहुत तजर्बे कर लिए मार्शल्लाओं के तजर्बे किए अयूबी मार्शल्लाह यहियाई मार्शल्लाह जिया मार्शल्लाह मुशरफ मार्शल्लाह नतीजा क्या निकला आधा मुल्क गया नफरतें तहस्सुब और खाना जंगी खुदकश हमले उसके अलावा पाकिस्तान में क्या है साए खौफ के आज आपकी मैशियत लड़खड़ा रही है आज आपको खतरा है कि पता नहीं कहां से हमला होगा वाशिंगटन से होगा दिल्ली से होगा काबिल से होगा कल जो आपके दोस्त थे आज आपने उन सबको दुश्मन बना लिया न आपका मशरकी सरहद महफूज है न मगरबी सरहद महफूज है क्या एजेंसियों के मशीन से पैदा होने वाले सियासतदान कभी मुल्क चला सकेंगे जवाब है नहीं बदतरीन आपका इमरान खान का तजर्बा आपके लिए बदतरीन साबित हुआ है और सारे इदारों को आपने तमाशा बना रखा है आज अदालत का तमाशा सरेआम हो रहा है आज पार्लियामेंट का तमाशा सरेआम हो रहा है इंसानियत तो वैसे ही नाकाम और नाल हो गई एक दफाई इदारा जिसको आप मुकद्दस गाय बनाकर आप पेश करते थे आज उसी की अंदरूनी खाना तजादात वो खुल के गली कोचे में बहस हो रहे हैं तो आप किसकी खिदमत कर रहे हैं मेरे भाई आपको अवाम की तरफ लौट आना पड़ेगा आपको पाकिस्तान की बुनियादों की तरफ लौट आना पड़ेगा पाकिस्तान कौमों ने बनाया था पाकिस्तान कोई हवा में बनी
हुई कोई मखलूक नहीं। पाकिस्तान 4 कौमों के मादरे वतन पे बनाया हुआ एक मुल्क है। हाँ, हम पाकिस्तान के शहरी हैं, हम मानते हैं, हम आपका पासपोर्ट इस्तेमाल करते हैं, आपकी करेंसी इस्तेमाल करते हैं, हम पाकिस्तान के शहरी हैं, मगर मेरा मादरे वतन वो सिंध है। आप अगर सिंध से इनकार करेंगे, मेरे मादरे वतन के वजूद से इनकार करेंगे, उसकी मुल्की मामलात में शिरकत से इनकार करेंगे, तो फिर मैं आपका कैसे खैर ख्वाह बन सकता हूँ? आपको मेरा खैर ख्वाह बनना पड़ेगा, तो मैं आपका खैर ख्वाह बनूंगा। इसलिए बराबरी के बुनियाद पे और बाहमी रजामंदी के बुनियाद पे इस मुल्क को हम कामयाबी की तरफ ले जा सकते हैं। इसके लिए ये मुल्क सिंधी, बलोच, पश्तून, पंजाबी लोगों के मादरे वतन पे बना है। और आप अगर अवाम के मकबूल क़यादतों से बेजारी नामे का इजहार करेंगे, आप जो है लोगों के वोट और उसके तकद्दुस को फाड़ कर फेंक देंगे, आप पाकिस्तान के मुकद्दस पाकिस्तान के आइन को कागज का चंद टुकड़ों का मजमुआ समझकर फाड़ कर रद्दी में डालेंगे, तो ये मुल्क चलाना आपके लिए बहुत मुश्किल हो जाएगा। आज के हालात में आपके लिए दोस्तों की तादाद कम है, मगर आपके दुश्मन और तमाशा देखने वाले बहुत जमा हो गए। इसलिए होश के नाखून लें, अकल के नाखून लें। पाकिस्तान में न सदारती निजाम चल सकता है, न कोई नया तजर्बा चल सकता है। पाकिस्तान वफाकी पार्लियामानी जमहूरी निजाम के बुनियाद पे ये मुल्क चलेगा, क्योंकि ये मुल्क एक कौमी मुल्क नहीं, वन नेशन मुल्क नहीं, ये मल्टी नेशनल कंट्री, मल्टी नेशनल स्टेट है। इसको इसी बुनियादों पे पार्लियामानी और वफाकी जमहूरी बुनियादों पे चलाया जा सकता है। जो आपका मकसद, जो हमारा मकसद है, उसी मकसद को लेकर आप पाकिस्तान को कामयाबी की राह पे गामजन कर सकते हैं। मुझा भाइरो दोस्तों, मां तव्हां सभिनी खे मुबारकबाद ॾियां थो। तव्हांजी महिरबानी मञा थो, तव्हांजी मोहबतुनि जो, तव्हांजे जज़्बनि जो, तव्हांजे पेरनि में जेके निफूं पयूं, तव्हां जेके उजागा कया, तव्हां जेके तकलीफ़ जा ॾींहं गुज़ारिया, ऐं असांजा मेज़बान दोस्त जिन हड़ामड़ा हिन काफ़िले जो इस्तक़बाल कयो, उन्हनि जे आराम जो इंतज़ाम कयो, मां सभिनी दोस्तनि साथियुनि जो तमामु शुक्रगुज़ार आहियां। ऐं जेके सेंट्रल कमेटी जा दोस्त, सेंट्रल बॉडी जा दोस्त, उन्हनि खे हुई अवार्ड मिलणा कोन हा, इन करे तव्हीं मायूस न थियो। इहो अवार्ड सिर्फ़ कारकुननि जे लाइ हुआ, जेके कारकुननि खे पाण ॾेई चुकासीं। बाक़ी तव्हांजो पोरियो तारीख़ में दर्ज थी चुको आहे, तारीख़ में रक़म आहे। इंशाअल्लाह सिंध जी क़ौमी तारीख़ सां गॾु हलंदो। हाणे पाण जो मानी लॻंदी, मानी खां पोइ क़ौमी कला कद जे लाइ पंहिंजी महफ़िल मूसीक़ी हलंदी, उन में पंहिंजे जोश मोहबत जो इज़हार कंदासीं, ऐं पोइ पंहिंजे मंज़िल लाइ रवाना थींदासीं। सिंध ज़िंदाबाद, इनकलाब ज़िंदाबाद, STP ज़िंदाबाद। आखिर में टे नारा हणा तो महिरबानी करे जवाब ॾियो, ठीक है? नाराए सिंध, सही आहे, पर अञा थोरो जोश। नाराए सिंध, नाराए इनकलाब, नाराए STP। ये नौ नारो दोस्तन